अस्सलाम वालेकुम। हिन दुनिया में लखे माण्हुनि मां कुझु माण्हू ई कामयाबु थींदा आहिनि। बाक़ी ज़िंदगीअ जी लह ॿुॾ में पंहिंजा गोॾा खोड़े छॾींदा आहिनि। जेके पंहिंजी ज़िंदगीअ जे मक़सद ते न पहुता उहे चवंदा आहिनि त ॿियनि जी भलाई हुई इन करे हू कामयाबु थी विया, असांजी बुराई हुई इन करे असां अॻिते न वधी सघियासीं। इहो त पंहिंजो पाण खे हिकु ठलो दिलासो ॾियणु आहे। हिते कामयाबीअ जो मतिलबु रुॻो पैसा न आहिनि। जेको अमीर जे घर में पैदा थियो त छा हू या मां कामयाबु आहे? न, बल्कि पैशन ऐं प्रोफेशन मां केतिरा ई माण्हू वाक़िफ़ु न आहिनि। अगरि असां लक वारी ॻाल्हि खे छॾे करे ऐं इन ॻाल्हि ते गौर कयूं त जेके चंद माण्हू लखनि मां कामयाबु थिया हुया उन्हनि कहिड़ो कमु कयो, त पोइ ज़रूरी इहो आहे त उन्हनि खां पुछूं। हर सेलिब्रिटी हिन जो जवाबु इहो ॾिनो आहे त पंहिंजो पाण खे सुञाण। पंहिंजो पाण खे छा सुञाणा? मां त माण्हू आहियां। पंहिंजो पाण खे सुञाण, इन जो जवाबु ई मुंहिंजो ही वीडियो आहे। अॼु इन जो जवाबु ई मुंहिंजे हिन वीडियो जो मक़सदु आहे। मुंहिंजी तव्हां सां इहा रिक्वेस्ट आहे त हिन वीडियो खे तव्हां शुरूअ खां वठी एंड ताईं ॾिसजो, जीअं तव्हांखे सम्झ में अची सघे। हिन दुनिया में 400 खां मथे पेशेवर कम आहिनि, इज़ कॉल्ड प्रोफेशन। इहे ई तव्हां असांजी रोज़ीअ जो ज़रियो आहिनि। अगरि तव्हांजो प्रोफेशन टीचर आहे, मसलन तव्हां पेशेवर उस्तादु आहियो, पर तव्हांजो पैशन, तव्हांजो शौक़ु एक्टिंग में आहे। टीचिंग त तव्हां सिर्फ़ु पघार लाइ कंदा आहियो। तव्हांजो पैशन, तव्हांजो जज़्बो, तव्हांजो जुनून त एक्टिंग में आहे। ऐं कंहिं ड्रामे या फिल्म में तव्हांखे रोल मिले त तव्हां पैसा भरे बि कंदव। टीचिंग तव्हांजो पैशन न आहे। उहा जेकॾहिं तव्हां सॼो ॾींहुं पढ़ायो त बोर थी वेंदव। इन जॻह ते पैशन उहा पावर आहे जो तव्हां 8 घंटा छा 16 घंटा बि तव्हां कयो त बि तव्हां बोर न थींदव। अगरि तव्हांजो शौक़ु एक्टिंग में हुजे, तव्हां सुबुह खां वठी राति ताईं शूटिंग में मसरूफ़ हुजो त बि तव्हां न थकिबो। इहो ई पैशन आहे। हाणे मौज़ू आहे त पंहिंजे पैशन खे पंहिंजे प्रोफेशन में कीअं आणियूं। मतिलबु इहा जेका विच में टीचिंग आहे, इन मां हथु कढणु। कल्ह तव्हां हिकु पेशावर टीचर हुयो, पर अॼु तव्हां पंहिंजो पाण खे सुञातो त मां हिकु टीचर न, बल्कि हिकु अदाकार आहियां। टीचिंग वारे कम में त मां रुॻो पघार जो इंतज़ारु कंदो आहियां ऐं 8 घंटा उहो मथे जो सूरु रुॻो पैसनि जी मजबूरीअ में खणंदो आहियां। तव्हां पंहिंजो पाण खे सुञातो। तव्हां टीचिंग मां निकिरी कुझु दोस्त हथु करे उन्हनि जी मार्फत इंडस्ट्री में वियो। तव्हां ॾींहुं राति अदाकारीअ में महिनत करे इंडस्ट्रीअ में पंहिंजी जाइ ठाहे वियो ऐं माण्हुनि में मशहूरु थी वियो। असुल में ज़िंदगीअ जो मज़ो हाणे शुरू थियो आहे, जो हाणे कमु करण में बि मज़ो थो अचे ऐं उन मां ई पैसा था अचनि। इहो आहे पैशन इंटू प्रोफेशन। हिकिड़ो मिसाल था वठूं। जेकॾहिं हुनजी टीचिंग में 50,000 पघार हुई ऐं हू हर महीने पघार मां 3 हिसा ख़र्च करे ऐं हिकिड़ो हिसो रखे, पोइ बि हू साल में ₹1,00,000 नथो ठाहे सघे। पर हाणे हुन पंहिंजो पाण खे सुञातो। हली हली एक्टिंग में हू जॾहिं मशहूरु थियणु लॻो त हिकिड़े शो जा ई लख वठंदो या उन खां मथे। इहे ई उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजो पाण खे सुञाणींदा आहिनि ऐं ज़िंदगीअ में अॻिते वधी वेंदा आहिनि। इन में लक जो चकर न, बल्कि पंहिंजो पाण खे सुञाणो। तव्हांजो कहिड़ो पैशन आहे, तव्हांजो कहिड़ो जज़्बो आहे, तव्हां में कहिड़ो जुनून आहे, तव्हांजो कहिड़ो शौक़ु आहे, इहो तव्हांखे दुनिया न ॿुधाईंदी। इहो तव्हांखे पंहिंजो पाण खां पुछणो आहे, पंहिंजे अंदर में ॾिसणो आहे। अगरि तव्हां पंहिंजो पाण खे सुञाणे वठो त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। तव्हां चवंदो, यार ट्रेनर, हिन माण्हू वटि त टीचिंग जी पघार मां पैसा अचनि पिया। जेसीं ताईं हीअ एक्टिंग में मशहूरु थियो तेसीं ताईं हिन वटि टीचिंग जी पघार जा पैसा हुया। पर उहो माण्हू इन मंज़िल ते कीअं पहुचे जंहिं वटि गुज़र सफ़र जा बि पैसा कोन्हनि ऐं उनजो शौक़ु बि सिंगर, एक्टर, क्रिकेटर या कहिड़ो बि हुजे, त उहो माण्हू अॻिते कीअं अचे ऐं पंहिंजी मंज़िल ते कीअं पहुचे? इन सवाल जो जवाबु मां बॉलीवुड जे हिकु ॿिनि अदाकारनि जी ज़िंदगीअ मां ॾींदुमि, जंहिं अहिड़ी सूरत हाल जो सामनो कयो ऐं हार न मञी। इनशाअल्लाह मुंहिंजो नेक्स्ट वीडियो इन सवाल जो जवाबु हूंदो, पैशन इंटू प्रोफेशन पार्ट 2।